अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ा शख़्स बीमार आहीं अने पोज़ीशन इहा आहे त डॉक्टर साहब मना कयो हुयो अङे ते पाणी न पुॻो खपे, जॾहिं त उन खे वाजिब गुस्ल जी ज़रूरत पई वई, हाणे कुरो कई जे पाणी इस्तेमालु कयो त तकलीफ़ वधंदी, अने पाणी इस्तेमालु नथा कई त शरीयत जो हिकिड़ो कानून आहे, गुस्ल फ़र्ज़ु आहे, वाजिब आहे, कुरो करणो। इन सूरत में अल्लाह जो दीन आसान आहे, दीन में कोई तंगी अने कोई पण मुश्किल कमु न आहे। पाणी तंहिंजी जॻह ते पाक मिटी तंहिंसे तयम्मुम करे जो शरीयत में तरीक़ो अने बहु आसान ईज़ी तरीक़ो मौजूदु पियो आहे। इन मौक़े ते हिकिड़ो बहितरीनु किस्सो तव्हांखे साम्हूं आउं पेश कंदुसि। हिकिड़े मौक़े ते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में हुआ अने आखो वाक़ियो आहे जंहिंमें तयम्मुम जो सॼो तरीक़ो अची वियो आहे। जॾहिं त तयम्मुम मुतालिक़ सफ़र जे अंदरि ॿ सहाबी ॿिन्ही खे गुस्ल जी ज़रूरत पई हुई, पाणी न हो। इन हालत में कुरो करे जो हिकिड़े चए जॾहिं मूंखे पाणी मिलंदो उन टाणे आउं गुस्ल उतारे गिनंदुसि, अने ॿिए खे अहिड़ो थियो जो मिटी पाणी जी जॻह ते इस्तेमालु कयां, तॾहिं उन सारो जिस्म तंहिं मथे मिटी हयूं अने लोट पोट कयूं, मिटी मथे लेटिया। जॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन जे मुतालिक़ इतला मिले, ख़बर मिले, तॾहिं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आला करे ईअं काफ़ी हो, ॿ हथ ऐं हिकिड़े मरतबा मिटीअ ते मारियो, पोइ फूक ॾियो, हथ पिंड में मिलाए करे चहिरो जेको हुयो तंहिं ते मले छॾियो, पोइ हथ तंहिंखे हिकिड़े ॿिए से मिलायो, मसा कयो, ई काफ़ी आहे। इन हदीस में मालूम थियो त पाणी मौजूदु न हुए त तयम्मुम जाइज़ आहे, बाक़ाइदा गुस्ल लाइ पण तयम्मुम जाइज़ आहे। ॿियो वाक़ियो हीअ आहे त सफ़र जे अंदरि हिकिड़े साहबी रसूल खे गुस्ल जी ज़रूरत पई वई, अने मशवरो ॻिणो त ॿिए मशवरो ॾिनो जे गुस्ल करिणो पवंदो, अने उन ज़ख़्मी हुआ, ज़ख़्मी हालत में गुस्ल कयूं, जंहिंजी वजह से वफ़ात करे विया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं इतला मिली त नाराज़ थिया अने फरमायूं त इन खे क़त्ल करे छॾियां। मालूम थियो त पाणी जेकॾहिं जिस्म खे तकलीफ़ ॾिए, पाणी जी वजह से कोई बीमारी का मौत जो ख़तरो हुए त वाजिब गुस्ल पण पाणीअ से कीन कंदासूं, सिर्फ़ु तयम्मुम कंदासूं, इहा काफ़ी आहे। टियों वाक़ियो पण सही बुख़ारी जे अंदरि मौजूदु आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सफ़र में हुआ, राति भर सफ़र फरमायूं, राति जे पिछले पैर हिकिड़ी जॻह ते क़याम फरमायूं। सफ़र जी वजह से थकावट जे कारण निंद्र अची वई, सिज जूं किरणूं ज़ाहिर थियूं, सिज उगी आयो, फजर कीन पढ़िया हुआ। चंद साहबा इकराम बेदार थिया। चौथे नंबर ते अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो बेदार थियनि था। तॾहिं वॾे आवाज़ ते कलिमा पढ़नि था, तकबीर पढ़नि था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जी तकबीर जी वजह से बेदार थिया, अने हुकुम ॾिनो हियां थी अॻियां हलो। आॻिर निकिरिया, आॻिर आज़ान थी, नमाज़ थी। जॾहिं नमाज़ पूरी कयूं, अच्छा जेको चवंदा न जे सिज न निकिरियो न सिज पलटी आयो, उहा रिवायत सही न आहे। असल रिवायत सही बुख़ारी जी हीअंर कंहिं खपे त मौजूदु आहे। सही बुख़ारी जे अंदरि सिज पलटियो न आहे, सिज मथे चढ़ी आयो तंहिं पुठियां उथिया, ॾींहं जो फजर पढ़िया। नमाज़ मुकमल थी त ॾिठो हिकिड़ा साहबी नमाज़ न पढ़िया। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती से उनजो नाम पुकारे ने पुछऊं त कुरो कारण आहे नमाज़ न पढ़िया। उन उज़ुर बयानु कयो जो मूंखे गुस्ल करे जो हो अने पाणी न आई, सफ़र में रहियासीं।
आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त मिटी काफ़ी आहे, यानी तयम्मुम कयो। तयम्मुम जो तरीक़ो ॾसियो। अच्छा, पोइ तलाश कयो जहाँ पाणी खड़ो। पाणी केॾा नज़दीक न हो। अमुक साहबी हिकिड़े रस्ते ते निकिरिया, अमुक ॿिए ते निकिरिया। ॿ साहबी ॾिठो त हिकिड़ी औरत अचे पई, उठ ते सवार आहे, अने उठ मथे 2 पखालू ऐं औरत खे रोके पुछियो, पाणी जो ॾस ॾियो, कियां थी भरियो हुयो। उन औरत ॾस ॾिनई त मुंहिंजी क़ौम जा माण्हू मूं पाछड़ अचनि पिया, अने पाणी मथे काल हिंटाणे आऊं हुयसि। यानी पाणी एतिरो दूर दराज़ हो जे आखो ॾींहुं अने राति लॻी विया। ईअं सम्झो जे उन औरत जे चए मुताबिक़ 24 कलाक थिया। ख़ैर साहबी 2 मिली करे इन औरत खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कयनि था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो पाणी पीते जो। उन औरत जो पाणी पीतो। ये जेको सुवाल कयनि था न त गैर मुस्लिम जो खाइणु कीअं, गैर मुस्लिम जो पीअणु कीअं, पोइ हीअ नथा ॾिसे हीअ औरत केरु हुई। पाणी फूल पीतो। पोइ हुकुम ॾिनो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठे खे पीआरियो। जेकी उठ घोड़ा हुआ उन खे पाणी पीआरे में आयो। पाणी जा बर्तन भरे में आया। इन औरत खे पाणी पीआरे में आयो। इन जे बावजूदि ज़रा बराबरि पखाले में पाणी ओछो न थियो। ॾिठे में वधारे पियो लॻो, पहिला थी पण। अने औरत हिकिड़ो अजीब मंज़र ॾिठो। हीअ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे, मौजज़े नबी, वॾो मौजज़ो ॾिठो। बहरहाल जॾहिं औरत खे रजा मिले जे भले हाँ आई वञो, साहबीअ पाणी पीतो। सफ़र वारे अहले ईमान पिंड जे पाणी जो इंतज़ाम बि करे गिड़ो हो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो जे औरत खे हदियो ॾियो। खाधे पीते जो सामान, खजूर को सतू जेकी हो से हिकिड़ी थैली तयारु कयो, तंहिंमें औरत खे ॾिनो। औरत घरे खणी विया। अने औरत बार बार हर शख़्स खे ई वाक़ियो ॾसियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़े जो। जॾहिं इन ॻोठ मथे अहले ईमान विया त इन औरत जो फरी हो, तंहिंजी कोई छेड़ती न कयूं। ले देकर आख़िर इन औरत पिंड जे कबीले में ई जेको सफ़र कयो अने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो ॾिठो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम जी सीरत सखा, तंहिंजे करे इहा औरत पिंड मुस्लमान थी अने कबीलो आखो मुस्लमान थी वियो। अलगर्ज़ इन सॼे वाक़े में साबित ई थियो त मूंखे जेको पुछे में आयो आहे, हीउ शख़्स बीमार आई, पाणीअ सां गुसल कयो त बीमारी वधंदी, अने गुसल न कयो त कुरो करणो। लिहाज़ा तयम्मुम काफ़ी आहे, तयम्मुम काफ़ी आहे। पर हिन वाक़े जे अंदरि ई पण आहे, जॾहिं इन औरत वटां पाणी गीणो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बर्तन में थोरो पाणी उन शख़्स खे पण ॾिनो जेको फजर जी नमाज़ कीन पढ़ी सघिया, अने जंहिंजे बारे में हुकुम आयो जे तयम्मुम करे गिनो, मिटी अने तयम्मुम काफ़ी आहे। उनखे पाणी ॾिनो अने हुकुम ॾिनो त पिंड जे जिस्म तां पाणी थोरो खनि बाहे छॾ। ई पण साबित थियो जे जॾहिं हालात सही थिए त गुसल करिणो पवंदो पाणीअ सां, अने जेसिताईं हालात सही न आहे उन वक़्तु सुधीअ ई मिटी अने तयम्मुम, मिटी जे ज़रिए कयल तयम्मुम, तंहिंजे ज़रिए गुसल उतरी चुको आहे। अने जेकॾहिं नमाज़ पढ़णी आहे त मसो जी जॻह ते तयम्मुम ई वुज़ू जो कमु आहे। आख़िर दवाना वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।